अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من लिसानी यफ़क़हू क़ौली. सभिनी तारीफ़नि जे लाइक़ रब ज़ुल जलाल आहे जेको पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, जंहिंजो न कोई साथी न हमसर न जंहिंजो वरी कोई मिसाल आहे. ऐं करोड़ों दुरूद व सलाम हुजनि उन पाक हस्तीअ ते जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन बनाए मोकिलियो आहे. मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में क़ुरान मजीद में सूरत अल बक़रा आयत नंबर 21 में अल्लाह फरमाए थो, या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून. ए ईमान वारो, पंहिंजे उन रब जी इबादत कयो जंहिं तव्हांखे बि पैदा कयो, तव्हां खां अॻियनि खे बि उन ई पैदा कयो. मान तव्हां परहेज़गारी हासिल कयो या मान तव्हां अल्लाह खां टिजो. सुभान अल्लाह. वल्लाही क़ुरान पाक जी हिकु हिकु आयत ते हिकु हिकु लफ़्ज़ ते गौर इंसान करे त दिलूं ॾकनि थियूं. ॾिसो केॾो अल्लाह सोढ़े नमूने सां असांखे सम्झाए थो त उन रब जी इबादत कयो जंहिं तव्हांखे पैदा कयो ऐं तव्हां खां अॻियनि खे बि उन ई पैदा कयो. असां उन ख़ालिक़ खे छॾे मख़लूक जी पूॼा पिया था. को अल्लाह जो नेक बानो वफ़ात थी वञे पोइ असां उनजी पूॼा शुरू था कयूं. अॼु असांजे मुआशिरे में काफ़ी क़बरूं ठहियूं पियूं जेके गुज़रियल आहिनि, असांखे ख़बर ई उन्हनि जी कान्हे का कई सालनि जा आहिनि. उन्हनि जी इबादत शुरू थी वई आहे. सजदा, रुकू, नज़र, न्याज़. हालांकि अल्लाह थो चए उन रब जी इबादत कयो जंहिं तव्हांखे बि पैदा कयो, तव्हां खां अॻियनि खे पैदा कयो. त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला क़ुरान पाक में असांजी ज़िंदगीअ जो मक़सदु थो ॿुधाए त रब छो पैदा असांखे कयो आहे. उहो मक़सदु अॼु असां जेका शइ वठूं था, ठाहियूं था, उन जो मक़सदु हुजे. घर ठाहियूं था त मूंखे उन में रहणो आहे. अगरि रहणो ई कोन्हे को त घर छो ठाहियां. गाॾी वठां थो उनखे चढ़णो आहे. अगरि चढ़णो ई कोन्हे, ख़ाली पार्किंग में बीहारणो आहे, पोइ फ़ाइदो कहिड़ो गाॾीअ जो. अहिड़े तरीक़े सां जेका शइ असां वठूं या ठाहियूं त उनजो मक़सदु आहे. पर काइनात जे ख़ालिक़ ऐं मालिक हेॾी वॾी जो काइनात ठाही आहे, छा इहा बग़ैर मक़सदु ठही आहे? इन जो को मक़सदु कोन्हे को. असांखे रब्बुल आलमीन पैदा कयो आहे त छा असांखे अल्लाह ईअं बग़ैर मक़सदु पैदा कयो? खाइणु पीअणु, सुम्हणु, शादियूं करणु, बच्चा तातणु, दौलत ठाहिणु, छा ज़िंदगी जो असुलु मक़सदु इहो आहे? न. अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून. मूं इंसान ऐं जिन्हनि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे. इबादत लाइ. ऐं इबादत बि कीअं? अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाए थो, हुवल हय्यु ला इलाहा इल्ला हू फदऊहु मुख़लिसीन लहुद्दीन. अल्लाह फरमाए थो त तव्हांजो रब उहो आहे जेको हमेशह ज़िंदा रहण वारो
उन खां सवाइ ॿियो केर बि इबादत जे लाइक़ नाहे त पोइ उन जी इबादत ख़ालिस कयो, ख़ालिस उन जी इबादत कयो, उन जी इबादत में कंहिंखे शरीक न कयो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सभई तारीफ़ूं उन रब जे लाइ जेको काइनात जो पालनहार आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह असांखे बि क़ुरान में फरमाए थो त पंहिंजे रब जी ख़ालिस इबादत कयो। ऐं अल्लाह ताला पंहिंजे ऐं असांजे मिठे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान मजीद में फरमाए थो, क़ुल इन्नी उमिरतु अन अअबुदल्लाह मुख़लिसन लहुद्दीन, ए मुंहिंजा महबूब तूं काइनात जे माण्हुनि खे ॿुधा त मूंखे हुकुम कयो वियो आहे त अन अअबुदल्लाह, त अल्लाह ताला जी इबादत कयां, मुख़लिसन लहुद्दीन, ख़ालिस थी हिकु अल्लाह जी इबादत कयां। व उमिरतु लिअन अकून अव्वलल मुस्लिमीन, ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त मां सभ खां पहिरियों अल्लाह ताला जो फर्मा बरदार थियां। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, त हिते जेको लफ़्ज़ आहे व उमिरतु लिअन अकून अव्वलल मुस्लिमीन, मुस्लिमीन यानी अल्लाह जा फर्मा बरदार, फर्मा बरदार। त हाणे इस्लाम जो बुनियाद छा ते रखियो वियो आहे? असां पाण खे मुसलमान त सॾियूं था, पर इस्लाम जो बुनियाद छा ते आहे? अगरि बुनियाद आहे त बिल्डिंग आहे, अगरि बुनियाद ई न आहे त पोइ बिल्डिंग छा जी? बिल्डिंग बीहंदी का? मेन ॻाल्हि आहे बुनियाद। अगरि केरु माण्हू हेठि कची भित खणे, उहा बि कमज़ोर, ऐं मथां चवे त हाणे मां दुबई जो बुर्ज आहे उन खां वधीक हिन ते ठाहींदुसि, छा इहा बिल्डिंग बीहंदी? कोन बीहंदी, कम जी न आहे, बल्कि मूं माण्हू चवंदुसि बेवकूफ़। त अहिड़े तरीक़े सां इस्लाम जो बुनियाद छा आहे? पोइ असां ॾिसूं त उहे शयूं असां में आहिनि जेके बुनियादी शयूं आहिनि। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे जंहिंजो मफ़हूम आहे त बुनियल इस्लाम अला ख़म्स, इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते रखियो वियो आहे। 5 शयूं आहिनि जिन्हनि ते इस्लाम जो बुनियाद आहे। उहे छा आहिनि? अला ऐं युवहद अल्लाह, बुनियाद इहो आहे सभ खां पहिरियां त हिकु अल्लाह जी इबादत कई वञे, अल्लाह खे अकेलो मञियो वञे, अल्लाह सां ॿिए कंहिंखे शरीक न कयो वञे। इहो आहे इस्लाम जी सभ खां पहिरियां बुनियादी शइ। त इंसान इन जो इक़रार करे त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि इबादत जे लाइक़ न आहे। ऐं उन खां बाद में व इक़ाम सलाह, निमाज़ खे क़ाइमु करणु, निमाज़ खे क़ाइमु करणु। व ईता ज़का, ऐं ज़कात खे अदा करणु। व सियाम रमज़ान, ऐं रमज़ान जे रोज़ा रखणु। वल हज, ऐं हज करणु। इहे 5 शयूं इस्लाम जूं बुनियाद आहिनि। तंहिंमें 3 त जेके आहिनि उहे सभिनीनि ते आहे, आम ऐं ख़ासि ते आहे। बाक़ी 2 जेके आहिनि उहे साहिब इस्तिताअत ते आहे। तौहीद, निमाज़, रोज़ो, इहे सभिनीनि ते फ़र्ज़ु आहे, चाहे अमीर हुजे, चाहे ग़रीब हुजे, चाहे जवान हुजे, चाहे पढ़ो हुजे, सभिनीनि ते इहे फ़र्ज़ु आहिनि। 3 शयूं, तौहीद, निमाज़, रोज़ो। उन खां बाद में ज़कात ऐं हज उन्हनि ते फ़र्ज़ु आहे जेके साहिब इस्तिताअत आहिनि, जिन्हनि में ताक़त हुजे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहे 5 बुनियादी शयूं आहिनि। पर अगरि ग़रीब हुजे त पोइ त 3 में त सभु बराबरि आहिनि। सभ खां पहिरियां तौहीद, त अल्लाह जी ज़ात में कंहिंखे शरीक न आहे कहिड़ो, पोइ निमाज़ ऐं रोज़ो। हाणे असांखे सोचणु खपे, छा इहे 3 शयूं आहिनि असां में? छा हिकु अल्लाह जी इबादत असां कयूं था? छा हिकु अल्लाह खां असां डिॼूं था? छा हिकु अल्लाह जा असां फर्मा बरदार आहियूं? छा अल्लाह जी मुहबत असांजे दिलनि में सभ खां वधीक आहे?
पंहिंजी जान खां, माल खां, औलाद खां, हर चीज़ खां अल्लाह असांखे महबूब आहे। पोइ छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हर चीज़ खां वधीक महबूब आहे। ज़बानी न बल्कि इंसान दिल में ॾिसे त छा इन ॻाल्हि जी हक़ीक़त आहे। छो त जेको अगरि अल्लाह ताला खे अकेलो मञंदो, वहदहू ला शरीक लहू मञंदो, अल्लाहु समद मञंदो, बेनियाज़ मञंदो त रब खां टिजंदो रब खां। छो जॾहिं इहा ॻाल्हि हुनजे मथे में फिट थी वञे त रब बेनियाज़ बेपरवाह बादशाह आहे, अल्लाहु समद जॾहिं हुनजे दिमाग़ में वेही वञे। अॼु त असांजे दिमाग़ खे ख़राबु कयो वियो आहे न, त बाबा फलाणो आहे, असांखे परवाह कान्हे का, असांखे परवाह कान्हे का। असांजो साईं, असांजो पीर, असांजो मुर्शिद असांखे कढी ईंदो, असांजा बेड़ा पार कराईंदो। बेनिमाज़ी, बेरोज़ाइत ऐं दावा केॾी। छो हुननि क़ुर पढ़ियो ई कोन्हे, अल्लाह जी तौहीद खे सम्झिया ई कोन्हनि खे। अगरि तौहीद खे सम्झनि हा त हिननि जे मथे में ॻाल्हि वेहे हा त अल्लाह उहो बेपरवाह बादशाह आहे जो हिकिड़े सजदे जे करे शैतान जे कई सालनि जी इबादत खे रद्द करे उनखे क़यामत तोड़ी मलऊन करे छॾियो। अल्लाह उहो बेनियाज़ बेपरवाह बादशाह आहे जेको आदम जी हिकिड़ी शइ जेका अल्लाह ताला मना कई उन मां हिकिड़ो गिरह खाइण ते अल्लाह ताला उनखे जन्नत मां कढी छॾियो। अल्लाह उहो बेनियाज़ बेपरवाह बादशाह आहे जंहिं यूनिस अलैहिस्सलाम जे बग़ैर इजाज़त पंहिंजे क़ौम मां निकिरण ते अल्लाह ताला 40 ॾींहंनि तोड़ी मच्छी जे पेट में क़ैद कयो। इहे अल्लाह जा महबूब बाना, शान वारा बाना। अल्लाह ताला उन्हनि खे बि आज़माए थो त असां छा आहियूं, असांजी हैसियत छा आहे। असां 24 घंटा अल्लाह जी नाफ़रमानी में ज़िंदगी गुज़ारियूं था। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियो, अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो पंहिंजे मिठे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, तो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ए मुंहिंजा महबूब तूं काइनात जे माण्हुनि खे चओ, ॿुधाए छॾीन तो मुंहिंजूं निमाज़ूं, मुंहिंजूं कुर्बानियूं, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण काइनात जे पालनहार लाइ आहे। अल्लाह अकबर। काइनात जे पालनहार लाइ आहे। यानी इहो ई माण्हू कामयाब आहे, उहो ई मोमिन आहे जेको पंहिंजी ज़िंदगी खे वक़्फ़ करे छॾे अल्लाह ताला जे लाइ। अल्लाह ताला रोज़ी करण खां मना कोन थो करे, शादी करण खां मना कोन थो करे, बल्कि इस्लाम वाहिद मज़हब आहे जंहिंमें 4 शादियुनि जी इजाज़त आहे। इस्लाम उहो मज़हब आहे जंहिंजो पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त वध मां वध ॿार ॼणियो त मुंहिंजी उम्मत क़यामत जे ॾींहुं घणी थिए। इस्लाम त इजाज़त इन ॻाल्हियुनि जी थो ॾिए, पर इस्लाम इन जो दर्स थो ॾिए त इहे शयूं तुंहिंजे रब जी मोहब्बत जे विच में रुकावट न थियनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ज़िंदगी जो असुल मज़ो जॾहिं आहे जॾहिं इंसान पंहिंजी ज़िंदगी अल्लाह लाइ गुज़ारे, अल्लाह जी रज़ा लाइ गुज़ारे। ही कहिड़ी ज़िंदगी आहे? खाइण पीअण सुम्हण यारी दोस्ती, केसी तुणी दोस्ती। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में ख़ैर हूंदा के क़िस्मत सां हूंदा, पर किन्हनि खे तव्हां ॾिठो आहे जो बचपन जी यारी हली हुजे, दोस्ती इहे 10-12 साल, पोइ थोरनि ॻाल्हियुनि ते कावड़, रुसण, खाइण पीअण छॾे ॾियण, इहो ई मुआशिरे जो दस्तूर आहे। पर उहो अल्लाह, उहो महिरबान अल्लाह आहे जो असां 5 वक़्त हुनजे सॾण ते न वञूं, तंहिं हूंदे बि उहो पंहिंजूं नेमतूं असां खां नथो खसे। न अखियूं खसे, न ज़बान खसे, न हथ खसे, न पेर खसे। हिकिड़े चकर असांखे केरु दावत ॾिए या असां कंहिंखे दावत ॾियूं, सॼियूं मामूली दावत ते 4 दोस्त हुजनि, उनखे फ़ोन कयो, साईं अचो दावत अथव, हिकिड़े चकर न अचे, ॿियो चकर न अचे, 3 चकर न अचे, छा कैफ़ियत असांजी थी वञे। रिश्तेदारियूं टुटियूं थी वञनि, मामूली ॻाल्हियुनि ते अगरि हिकिड़े भत ते न आयो, दोस्तियूं ख़तमु थी वञनि। सही शादी ते कोन आहे, पुछा बि कोन कंदुसि कहिड़ी मजबूरी, अगरि मजबूरी हूंदसि चवंदो इहा कहिड़ी वॾी मजबूरी। अल्लाह उहो महिरबान आहे जेको ॾींहं में 5 चकर सॾे थो, असां नथा वञूं, तंहिं हूंदे बि नेमतूं कोन थो खसे। आहे केरु अहिड़ी मोहबत करण वारो?
तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ज़िंदगी ईअं गुज़ारियो ज़िंदगी जो मक़सदु अल्लाह जी रज़ा हुजे। कारोबार कयो, शादियूं कयो, दोस्तियूं कयो, पर अल्लाह करण। माउ पीउ जी ख़िदमत कयो, अल्लाह करण। औलादनि खे निपायो, अल्लाह करण। माल ख़र्च कयो, अल्लाह करण। जीअण हुजे अल्लाह करण, मरण हुजे अल्लाह करण। असां जियूं बि दुनिया लाइ, मरूं बि दुनिया लाइ। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह फरमाईंदो, मुंहिंजा महबूब तूं चओ, मुंहिंजूं निमाज़ूं, मुंहिंजूं कुर्बानियूं, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण सभु काइनात जे पालनहार लाइ आहे। ला शरीक लहू, हुनजो को शरीक कोन्हे को। व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन, मूंखे इन ॻाल्हि जो हुकुम कयो वियो आहे ऐं मां सभ खां पहिरियां फर्मा बरदारी करण वारो आहियां। अल्लाह अल्लाह जो रसूल थो चए। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह महिरबान, जेको अल्लाह ताला असांजे हेतिरनि नाफ़रमानियुनि जे बावजूद बि असांखे पैकेज थो ॾिए, पैकेज गुनाहनि खे माफ़ करण जे लाइ ऐं सस्ता पैकेज। दुनियावी हिसाब सां असां कीअं पैकेज ॻोल्हींदा आहियूं? अलाही अक्सर दोस्त फ़ोन कंदा आहिनि। मां त हाणे हिकिड़े चकर ॾिठो आहे त फेसबुक ते उते हिकिड़ो दोस्त चए थो त साईं यू फ़ोन में को सस्तो पैकेज आहे त ॿुधायो। सस्तो पैकेज, हाणे उहो फेसबुक ते सॼी संगत खां थो पुछा करे त यार हिन में को मता हुन ॾिसो, मता हिकिड़े ख़बर हुजे, ॿिनि खे हिते त पूरी दुनिया को न को त ॿुधाईंदो। यानी इन्हनि पैकेजनि जे लाइ केॾी तड़प। ऐं गुनाहनि खे माफ़ कराइण जे लाइ कॾहिं सोचियोसीं को पैकेज आहे जो गुज़िरियल गुनाह माफ़ थी वञनि? वज़ू करण सां गुनाह माफ़ थी था वञनि, निमाज़ पढ़ण सां गुनाह माफ़ थी था वञनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निमाज़, हिकिड़ी निमाज़ ॿिए निमाज़ तोड़ी, जेके विच में गुनाह आहिनि अल्लाह उनखे माफ़ करे थो छॾे। निमाज़ में कहिड़ो टाइम थो लॻे? गुनाह केॾा वॾा कयासीं, ऐं वॾा गुनाह, ईअं न त नंढा गुनाह, वॾनि गुनाहनि खे बि अल्लाह माफ़ करे थो छॾे। हिकिड़े हदीस में आहे त हिकिड़ो सहाबी आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे सज़ा ॾियो, मूंखे पाक कयो, मूंखां गुनाह थी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दाउन खे ॿुधो, निमाज़ जो टाइम थी वियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इक़ामत जे लाइ चयो, तकबीर लॻी, जमायत सां निमाज़ थी, सलाम वरायूं, उहो वरी उथियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे पाक कयो, मूंखां गुनाह थी वियो। हाणे ख़बर न आहे त उनखां कहिड़ो गुनाह थी वियो, छो त इहे जेके कैफ़ियत हूंदी आहे त थी सघे खून थियो हुजे, थी सघे ज़ना थियो हुजे, थी सघे कोई अहिड़ो वॾो मामिलो जो गुनाह अल्लाह आलम। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कि छा तो असां सां निमाज़ नाहे पढ़ी? जी हा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां निमाज़ पढ़ी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइसि, वञ इन निमाज़ जे करे अल्लाह तुंहिंजे गुनाह खे माफ़ करे छॾे। अल्लाह, केॾो न सस्ता पैकेज आहे। थोरे अमलनि सां अल्लाह वॾनि गुनाहनि खे माफ़ करे थो छॾे, ऐं असां इहे अमल करण लाइ तयारु न आहियूं। जुमे जे ॾिहाड़े 15 ॾींहं दर्स थो थिए, यारनि दोस्तनि सां कचहरियुनि में वक़्तु ज़ाया, फिल्मूं, गाना, घुमण फिरण जूं प्लानिंगूं हफ़्तो अॻु में, जुमे ते हलंदासीं, समुंड हलंदासीं, ताइफ़ हलंदासीं, हिते घुमण, उहे ख़र्च मुंहिंजो, तव्हां बि हलो। ऐं दर्स जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कलाक ॾेढ थो थिए, कलाक ॾेढ। अहिड़ो को दोस्त हथु खणे जेको चए मां हफ़्तो खनि अॻु में दोस्तनि खे चयो हलंदासीं, हेॾे सॼे मजमे में आहे कोन्हे को। ॾिसो न केॾी वॾी ॻाल्हि आहे। यानी प्रोग्राम ॿिया ॿधूं था हफ़्तनि जा हफ़्ता अॻु में, ऐं दीनी प्रोग्रामनि जे लाइ दावत कान्हे का। पर अगरि असां हथु खणूं आहे त खणी सघूं था, असां हफ़्तो छा 15 ॾींहं अॻु में ॿुधाईंदा। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह महिरबान आहे, इन पैकेजनि खे ॻोल्हियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, हिकिड़ी निमाज़ ॿिए निमाज़ तोड़ी गुनाहनि खे माफ़ करण जो ज़रियो आहे। हिकिड़ो जुमो ॿिए जुमे तोड़ी गुनाहनि खे माफ़ करण जो ज़रियो आहे। यानी जेको गुज़िरियल जुमो आहे, हिन जुमे ते असां निमाज़ पढ़ी त गुनाह माफ़ थी विया। अॼु असांजो मौज़ू आहे रमज़ान इंशाअल्लाह, पर थोरो अॻु में सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त अल्हम्दुलिल्लाह माह रमज़ान अल्लाह ताला नसीब कंदो, अल्लाह खां दुआऊं था घुरूं त माह रमज़ान में हिकिड़ी अहिड़ी राति आहे जंहिंखे लैलतुल क़द्र चयो थो वञे, जेको 1000 महीननि खां बहितर आहे। दोस्त कैलकुलेट कंदा आहिनि त 1000 साल तक़रीबन 80 साल थी था वञनि। हिकिड़ी राति जी इबादत 80 साल जे बराबरि। जेके आहिनि उहे बि हींअर दौर में जेके मुतक़ी आहिनि, जेको शौक़ु रखंदा आहिनि, सॼी राति इबादत। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माह रमज़ान जे आख़िरी आशरे जे 21 रातिनि में ॻोल्हियोसि, 21
23, 25, 27, 29 हाणे जिथे मिले ॻोल्हियोसि, इबादतूं कयो। हाणे इहे इबादतूं बि अलाह कंहिंखे नसीब करे, पर अलाह इन खां बि सस्ता पैकेज न आहिनि। इन खां असां अक्सर दोस्त ॾिसंदा आहियूं, साईं 27 रमज़ान आहे, मके हलंदासीं, उमिरो कंदासीं, इबादत कंदासीं, ॿुधोसीं वॾी राति आहे। अलाह ताला जी बेशक आहे, इन में को शक कोन्हे। अलाह जी हिकिड़ी बाबरकत राति आहे, अलाह ताला इन में असांखे पैकेज न, पर इन खां बि सस्तो पैकेज उहो छा आहे? जुमे जो ॾिहाड़ो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको जुमे जे ॾिहाड़े सही नमूने सां, सुहिणे नमूने सां गुस्ल करे, अच्छा कपिड़ा पाए ऐं पंहिंजे घर खां निकिरे मस्जिद जी तरफ़ सभ खां यानी पहिरियां कोशिशि करे त मां अॻु में वञा ऐं इमाम जे भरिसां वेही ऐं पोइ ख़ुतबो बग़ैर कंहिं यानी हरकत करण जे या का लघु ॻाल्हि करण जे ख़ुतबो गौर व फ़िक्र सां ॿुधे। छो त अक्सर दोस्त असां ॾिसंदा आहियूं ख़ुतबो ॿुधंदा आहिनि, पोइ घणा ई कारा ॾाढ़ी में कॾहिं को उते का शइ खोटींदा आहिनि, का यानी को हरकत कंदा आहिनि। इन जी बि ममानात थियल आहे, यानी गौर व फ़िक्र सां ख़ुतबो ॿुधणो आहे। यानी इमाम में असांजियूं अखियूं बि हुजनि त कन बि हुजनि ऐं दिलि बि उते लॻल हुजे, गौर व फ़िक्र सां जुमो ॿुधे ऐं उन खां बाद जुमो पढ़े, त पोइ उहो माण्हू जेॾीमहिल मुकमल सही तरीक़े सां सुन्नत मुताबिक़ जुमे जी निमाज़ पढ़े थो त अल्लाह ताला उनखे हर विख जे एवज़ 1 साल जे रोज़नि जो ऐं 1 साल जी राति जो क़याम, जंहिंखे असां सवली ॿोली में चऊं तहजुद निमाज़ जो अजुर थो ॾे, हर विख जे एवज़, हर विख जे एवज़। हुते 80 साल आहिनि, हिते त मस्जिदूं असां खां हज़ारे विख परे आहिनि। असां वञूं त केतिरा हज़ार साल असांखे रोज़नि जो बि सवाबु मिले ऐं राति जे उजागे जो बि सवाबु मिले, ऐं महिनत केतिरी? कलाक हिकिड़ो, भला 2 कलाक। इन महिनत में एतिरो अजुर थो मिले ऐं सस्तो पैकेज। इन में असां सुस्तु लॻा पिया आहियूं। छो जो इन में रियाकारी कान्हे। केरु थो ॾिसे त हीउ जुमे निमाज़ ते बाक़ाइदे सवेरे आयो। ऐं जेको ॿियूं इबादतूं आहिनि असां ॾेखाव लाइ अक्सर कंदा आहियूं, हालांकि सभु ईअं न आहिनि, पर अक्सर ॾेखाव लाइ हूंदो। साईं मां राति 27 ते सॼी राति उजागो कयो, सॼी राति क़ुर पढ़ियो। साईं असां उमिरि ते राति वियासीं, पर ज़िक्र घटि कयोसीं, सेल्फियूं जाम कढायूंसीं। इहा हालत। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला पैकेज थो ॾिए त इहो जुमो जेको आहे असांजे गुनाहनि जे कफ़ारे जो सबबु थींदो आहे पूरे हफ़्ते जो। उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रमज़ान, हिकिड़ो रमज़ान ॿिए रमज़ान तोड़ी गुनाहनि जे कफ़ारे जो सबबु थींदो आहे। यानी सॼे साल जा गुनाह माफ़ था थियनि अगरि रमज़ान जो महीनो माण्हू अहिड़े तरीक़े सां गुज़ारे जीअं रमज़ान जो हक़ आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदन लिन्नासि व बय्यिनाति मिनल हुदा वल फ़ुरक़ान फमन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुम। अल्लाह ताला फरमाए थो, माह रमज़ान जो महीनो उहो महीनो जंहिंमें क़ुरआन नाज़िल थियो, उहो क़ुरआन जेको इंसान ज़ात जे लाइ हिदायत आहे, उन में रोशन ऐं चिटियूं निशानियूं आहिनि, हिदायत आहे ऐं फ़र्क़ु कंदड़ आहे। हक़ ऐं बातिल वाज़े लॻो पियो आहे, सच ऐं कूड़ वाज़े लॻो पियो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह फरमाए थो, जंहिंखे इहो महीनो मिले उनखे खपे त इन जा रोज़ा रखे। अल्लाह अकबर। रमज़ान जो महीनो अचे थो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं शैताननि खे क़ैद कयो वेंदो। अक्सर दोस्त पुछंदा आहिनि, साईं जे रमज़ान में शैतान क़ैद थींदो आहे, पोइ अक्सर माण्हू रमज़ान में वॾो छो कंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रुॻी शैतान ते बि ॾोह न ॾियो। छो त इहो सोचियो त शैतान खे कंहिं भुलायो, शैतान पाण जो भुलियो, उन खे कंहिं भुलायो। असां चवंदा शैतान भुलायो, पर हुन खे कंहिं भुलायो, या तकब्बुर या वॾाई उनखे कंहिं ॾिनी जो हुन अल्लाह जे हुकुम जो इनकार कयो ऐं आदम खे सजदो न कयो। उनखे पंहिंजे नफ़्स
गुमराह कयो, नफ़्स जो चवणु वरितई, अल्लाह जो चवणु न वरितई। अहिड़े तरीक़े सां असां शैतान सां बि यारी रखे वेठा आहियूं ऐं नफ़्स जी बि पूॼा कयूं था। जेको असांजी नफ़्स चवे उन जी ताबेदारी घणो कंदा आहियूं, पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण जे लाइ कोशिशि घणी कंदा आहियूं बजाए जो अल्लाह खे ख़ुशि करण जे लाइ। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमाए थो तो या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो, तहां ते रोज़ा ईअं फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं तहां खां अॻियां ते फ़र्ज़ कयो वियो आहे। छा लाइ? मान तव्हां परहेज़गारी अख़्तियार कयो। इबादत जी असुल माना हूंदी आहे परहेज़गारी, अल्लाह जो ख़ौफ़। जीअं अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो त निमाज़ बेहयाई ऐं बुराई खां रोके थी, बेहयाई ऐं बुराई खां निमाज़ रोके थी। अहिड़े तरीक़े सां ही रोज़ा बि इंसान खे गुनाह खां रोके थी। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त ही निमाज़ तव्हांजे लाइ हिकु ढाल आहे। जीअं मुजाहिद जंग जे मैदान में लहंदा आहिनि त पंहिंजे दुश्मन खां पंहिंजे दिफ़ा करण लाइ हुननि जे हथ में ढाल हूंदो आहे, त दुश्मन जे तरफ़ां जॾहिं को तीर अचे, को निशान अचे त उनखे ढाल जे ज़रिए रोकींदा आहिनि। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही रोज़ा बि जेके आहिनि इहे तव्हांजे लाइ ढाल आहिनि, सवाइ जो इंसान कूड़ ऐं गुनाहनि जे ज़रिए उनखे पाण न टोड़े। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रोज़नि जो असुल मक़सदु आहे तक़वा, परहेज़गारी, अल्लाह जो ख़ौफ़। अॼुकल्ह असांजे मुआशिरे में रोज़ा रखणु सऊदी जॻह ॻाल्हि कया, पाकिस्तान में त अल्लाह ख़ैर करे ॻोल्हे मसद हाल में। असांजे ॿाहिराड़ियुनि में, शहरनि में अल्हम्दुलिल्लाह हींअर तब्दीली वॾी अची वई आहे। अल्लाह ताला जे फज़लो करम सां जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि उहे हींअर दीन ॾे काफ़ी लाड़ो अथनि, क़ुर ऐं हदीस जो मुतालो कनि था, उन्हनि में काफ़ी तब्दीली आई आहे। पर अल्लाह ताला शायदि इन्हनि नौजवाननि खे वरी तौफ़ीक़ ॾे जो ॻोठनि में ॿाहिराड़ियुनि में कमु शुरू कनि त इन्हनि अॿोझनि खे बि इहा ख़बर पए त रमज़ान जो महीनो छा आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अक्सर असां हिते जेको रोज़ा रखंदा आहियूं हिकु रस्मी रखंदा आहियूं त बसि रमज़ान अची वियो, रोज़ो रखिणो आहे, सॼी राति कचहरी कईसीं, सुबुह जो सहरी करे सुम्ही पियासीं, हल त अचूं था, वरी शाम जो उथूं, इहो आहे असांजो रोज़ो। के वरी अहिड़ा सभागा हूंदा आहिनि यार ॾींहं गुज़रे कोन थो, फिल्मूं ॾिसूं था भला, के गाना ॿुधनि, वल्लाही खिलण जी ॻाल्हि न आहे, हक़ीक़त आहे, दोस्तनि खे ख़बर हूंदी त इहे हालतूं आहिनि, बल्कि मां अॻु में बि तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त असांजे ॻोठ में हिकिड़ो नौजवान कम इल्मी जे वजह, हालांकि हू माण्हू भलो हो, कम इल्मी जे वजह जे करे रोज़े सां कलाम पियो ॿुधे। त मुंहिंजे पुट हुनखे चयो, चाचा इहो रोज़ो बि अथई, इहो कलाम पियो थो ॿुधी, गाना पियो ॿुधई। चई हल असांजे मौलवी चयो इंडिया जा न ॿुधो, सिंधी भली ॿुधो। हाणे इहा वल्लाही मज़ाक न थियो, इहा हक़ीक़त आहे। यानी हुननि जे नज़र में इंडिया जूं फिल्मूं, इंडिया जा गाना ॾो आहिनि, इहे असांजा सिंधी आहिनि, हिन में कहिड़ो ॾो आहे? इहा छा आहे? कम इल्मी, इल्मु न आहे उन्हनि वटि। बुख, उञ, गर्मी, सॼो ॾींहुं माना उनखे बर्दाश्त कनि था, पर जेकॾहिं तक़वा परहेज़गारी न आहे त फ़ाइदो कहिड़ो? ऐं जेकॾहिं हाणे असां उन्हनि खे न ॿुधायूं, जेके थोरो घणो इल्मु रखूं था, त पोइ असां बि उन्हनि सां गॾु गुनाहगार, हुननि जो गुनाह हुन ते त आहे, पर असां बि गुनाहगार छो? असांखे ख़बर आहे, असां हुननि खे ॿुधायूं कोन था। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रोज़े जो असुल मक़सदु आहे तक़वा, परहेज़गारी, अल्लाह जो ख़ौफ़। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी जी हदीस आहे त जेको इंसान रोज़ो हुजण जे बावजूद बि कूड़ खे ऐं ग़लति ॻाल्हियुनि खे न छॾे त पोइ अल्लाह ताला खे उन जे खाइण पीअण जे छॾण जे अल्लाह ताला खे परवाह कान्हे का।
यानी अल्लाह खे इन जी ॻाल्हि जी परवाह कान्हे का तूं सॼो ॾींहुं बुख ते रहियो उञे ते रहियो तो में जॾहिं ख़ौफ़ ख़ुदा न आहे तक़वा परहेज़गारी न आहे त पोइ अल्लाह ताला खे तुंहिंजे इन बुख ऐं उन जी बि ज़रूरत कान्हे का। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अगरि तव्हां रोज़े सां हुजो ऐं केरु तव्हांखे गार ॾिए या तव्हां सां विढ़े त तव्हां उनखे उहो मोट न ॾियो, बल्कि तव्हां उनखे इहो चओ मां रोज़े सां आहियां, मां रोज़े सां आहियां, तूं पंहिंजी हिफ़ाज़त कर गार खां, गंद खां, बुरे ॻाल्हि खां। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रमज़ान जे महीने जो असुल मक़सदु आहे तक़वा ऐं परहेज़गारी, गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाइणु। ऐं इहा सम्झो हिकिड़े क़िस्म जी ट्रेनिंग आहे ऐं हिकिड़ी ॻाल्हि न बल्कि कई ॻाल्हियूं काफ़ी हिकमतूं आहिनि इन में। रोज़े रखण सां इंसान खे बुख ऐं उञ लॻे थी त इंसान जो जेके खाधे पीते जा ख़्वाहिशात आहिनि उहे बि घटि था थियनि। जेका इंसान में मस्ती हूंदी आहे, वॾाई हूंदी आहे या ताक़त जोश, उहो बि थोरो घटि थींदो आहे, उन में आजिज़ी ईंदी आहे। उन खां अलावा इंसान में यानी हिकिड़ी ट्रेनिंग थींदी आहे, अगरि हू जिहाद जे मैदान में वञे, उते बुख लॻे, उञ लॻे त उनखे इन जी बि ट्रेनिंग थी वेंदी आहे, हू आदी थी वेंदो आहे थोरे खाधे ते, थोरे पाणी ते गुज़र करणु। ऐं उन खां बाद में गुनाह छॾण जो बि हीउ हिकिड़ो सुठो मौक़ो आहे। मिसाल, अगरि को फिल्मूं ॾिसण जो शौक़ीन आहे पर अगरि रोज़े सां छॾे वेंदो त थी सघे रमज़ान खां पोइ उनजे दिलि में इन्हनि शयुनि जे लाइ नफ़रत वेही वञे। को सिगरेट जो मवाली आहे, रमज़ान में अगरि हू छॾणु चाहे त उनजे लाइ हीउ सुठो मौक़ो आहे। छो तूं सिगरेट न पीअंदो शाम जो इहो थोरी घणी त पोइ त वरी सुम्ही पवंदो, वरी सुबुह जो साॻियो रोज़ो। इहो उनखे हिकिड़ो सुठो मौक़ो आहे, जेको 3-3, 4-4 पैकेट छिकिंदा उन्हनि जे लाइ सुठो पैकेज आहे त हीउ मौक़ो अथसि इन बुराई खे छॾे ॾे। अहिड़े तरीक़े सां काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके गार गंद जा शौक़ीन हूंदा आहिनि ऐं इन खे उहो नॉर्मल सम्झंदा आहिनि। माउ ते, भेण ते असां गहरा दोस्त हूं सही, भई इहा कहिड़ी गहर पाई आहे, मुंहिंजी माउ तुंहिंजी माउ हुअणु खपे त पोइ इहा गहराई पा, मुंहिंजी भेण तुंहिंजी भेण, जॾहिं तूं उनखे माउ भेण ते गार पे थो ॾिए, गहराई कहिड़ी आहे, कहिड़ी दोस्ती आहे। त काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जिन्हनि पंहिंजे इन आदत खे रमज़ान शरीफ़ जे मौक़े ते छॾे ॾिनो, ज़बान जी हिफ़ाज़त कयूं। ऐं ॿियनि दोस्तनि खे जेके हुजाइता हूंदा हुआ उन्हनि खे बि इहो हिकिड़ो वॾो धकु हूंदो हो, उन्हनि खे चवंदो हो त साईं मां रोज़े सां गार गद न कयो, हलंदे हलंदे अल्हम्दुलिल्लाह उहे इन आदत खे छॾे आ। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ही मौक़ा आहिनि पंहिंजो पाण खे तब्दील करण जे लाइ ऐं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स रमज़ान जे रोज़नि खे बग़ैर कंहिं उज़ुर जे छॾे ॾिए, ॾिसो केॾो न ज़बरदस्त पैकेज हूंदो आहे, उन जो हिकिड़ो टाइम अल्लाह ताला ॾिए थो। जीअं दुनियावी हिसाब सां बि हिकिड़ो दुनियावी पैकेज हूंदो आहे त हिन तारीख़ खां पोइ हीउ पैकेज ख़तमु थियो त वठा हूंदी आहे, यार आख़िरी तारीख़ आहे, हिमत कयो चान करे छॾाए वठो, पैकेज कराए वठो। त अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको रमज़ान जे हिकिड़े रोज़े खे बि ॼाणी वाणी बग़ैर उज़ुर जे छॾे ॾे, पोइ क़यामत तूणी भली रोज़ा रखे, उन हिकिड़े रोज़े जे मठ सवाबु कोन मिलंदुसि जेको रमज़ान जो हुजे। रमज़ान जे महीने जो हिकिड़ो रोज़ो छॾी सॼी ज़िंदगी रोज़ा रखे, उन हिकिड़े रोज़े जे मठ कोन थींदुसि, अल्लाह अजुर ॾींदुसि। इहो न आहे त उहे रोज़ा बेकार आहिनि, न, अल्लाह अजुर ॾींदुसि उन्हनि रोज़नि जो, पर जेको रोज़ो छॾे न उन जे मठ कोन थींदुसि। ऐं असां हींअर थोरे थोरे बहाने ते रमज़ान जा रोज़ा छॾे था ॾियूं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रमज़ान जे रोज़े जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह थो चए, इब्न आदम जा जेके बि अमल आहिनि उहे उनजे लाइ पंहिंजे लाइ आहिनि, पर रोज़ो ख़ासि मुंहिंजे लाइ आहे ऐं उन जो बदिलो बि मां पाण ॾींदुसि। अल्लाह अकबर, केॾा न वॾा अल्फाज़ आहिनि अगरि केरु सोचे। यानी अल्लाह थो चए हीउ रोज़ो बि मुंहिंजे लाइ आहे, इन जो बदिलो मां ॾींदुसि। अगरि दुनियावी हिसाब सां को वॾो माण्हू चवे त हिन माण्हू खे इनाम मां ॾींदुसि ऐं हेॾां हिकिड़ो ग़रीब
चवे त हलिया मां तोखे इनाम ॾियां, असांजे ज़हन में छा थींदो त ग़रीब छा ॾींदो, 100 200 500 ॾींदो, होॾा उमेदु आहे त पोइ 10-12 हज़ार ॾींदो घटि में घटि। यानी जेतिरी वॾी हैसियत उनजी हूंदी उन में वॾे इनाम जो असां आसिरो रखंदासीं त हीउ घटि इनाम कोन ॾींदो। इहो थी सघे थो त वॾेरे वटि हली वञे 10 रुपया इनाम अथई, कोन थो थी सघे। हा ग़रीब को हुजे गाॾे वारो, उहो मल वारे खे 10 रुपया ॾिए त वॾी ॻाल्हि आहे। त हर माण्हू जी पंहिंजी हैसियत, हर शख़्सियत जी पंहिंजी हैसियत। त हाणे जॾहिं अलाह थो चवे, काइनात जो ख़ालिक ऐं मालिक थो चए त हिन रोज़े जो इनाम मां पाण ॾींदुसि, त छा सम्झो था त छा इन जो बदिलो हूंदो क़यामत में। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला एॾो त महिरबान आहे, एॾो मुहबत करण वारो आहे, जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कसम आहे उन ज़ात जी जंहिंजे कब्ज़े में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, रोज़ेदार जे वात जी धप बि जेका आहे अल्लाह ताला खे मुश्क ऐं अंबर खां बि वधीक महबूब आहे। हाणे अगरि रोज़े जी हालत में अक्सर वात में धप थींदी आहे त उहा धप त असांजे पंहिंजनि खे बि कोन वणंदी आहे, पर अल्लाह ताला चए थो त इहा धप बि मूंखे दुनिया जे बहितरीन ख़ुशबुनि खां बि वधीक महबूब आहे। त जॾहिं रोज़ेदार जे वात जी धप अल्लाह ताला खे एॾो महबूब आहे त उहो रोज़ेदार पाण केॾो महबूब हूंदो अल्लाह खे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रोज़ेदार जे लाइ 2 ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, 2 ख़ुशियूं। हिकु जेॾीमहिल रोज़ो अफ़्तार कंदो आहे ओॾी महिल, ऐं हिकु क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं पंहिंजे रब सां मिलंदो। अल्लाह अकबर। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सां सभिनीनि खे क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजो दीदार नसीब फरमाए। त इहे 2 ख़ुशियूं आहिनि रोज़ेदार जे लाइ, हिकु दुनिया में जो रोज़ो छोड़ण महिल, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो दीदार करणु। त रोज़ेदार ख़ासि करे जेके वीचारा पाकिस्तान में रखनि था, उन्हनि खां पुछा कयो त रोज़े छोड़ण महिल उन्हनि जी छा हालत हूंदी आहे। मौलवी में अखि हूंदी अथनि त अलाह करे हाणे मौलवी साहिब रुॻो उथण जी करे 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 ईअं बि थींदो आहे जो मौलवी साहिब खे चवनि साईं मौलवी साहिब टाइम थी वियो, बाबा उथां थो अञा थोरो टाइम, त भला लाउड खे त वेझे थी न लाउड खे थोरा वेझा थियो, यानी एतिरी कैफ़ियत थी वेंदी आहे त मौलवी भला लाउड जे भरिसां बीठो हुजे त थोरी यानी हिकिड़ी उमेद हूंदी आहे हाणे लाउड जे भरिसां बीठो, हाणे चंद घड़ी वञे। त ओॾी महिल पाणीअ जी केॾी यानी ज़रूरत हूंदी आहे रोज़े छोड़ण जी। सो अल्हम्दुलिल्लाह इहे रोज़ेदारनि खे क़दुरु आहे। त इहे 2 ख़ुशियूं आहिनि अल्लाह ॾिए थो, जिन महिल रोज़ो छोड़ीनि था त पोइ दिलि ठरी थी पए हाय। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रोज़ेदार जे लाइ 2 ख़ुशियूं आहिनि, हिकु दुनिया में ऐं हिकु आख़िरत में। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अल्लाह जी राह में हिकिड़ो ॾींहुं रोज़ो रखे त अल्लाह ताला उन जे चेहरे खे जहन्नम जी बाह खां 70 साल जे पंध ते परे करे थो छॾे। एतिरो अल्लाह उनखे महफ़ूज़ थो करे जहन्नम खां, जॾहिं हू हिकिड़े ॾींहं जो रोज़ो अल्लाह जी राह में रखे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको रमज़ान जा रोज़ा ईमान ऐं सवाब जी नियत सां रखे त अल्लाह ताला उन जा गुज़रियल गुनाह माफ़ करे थो छॾे, सभ जा सभ गुनाह अल्लाह माफ़ करे थो छॾे। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत में आहे त अल्लाह ताला उनखे ईअं करे थो छॾे ॼण माउ जे पेटां ई अॼु पैदा थियो। इहे अल्लाह उनखे साफ़ ऐं पाक करे थो छॾे गुनाहनि खां। रोज़ेदार जी अल्लाह दुआ क़बूल थो करे। रोज़े जी हालत में इंसान जेको दुआ घुरे थो, अल्लाह उनजी हर दुआ खे क़बूल थो करे। ऐं रोज़ो ऐं क़ुरान क़यामत जे ॾिहाड़े बाने जी सिफारिश कंदा आहिनि, अल्लाह खे मिनथू कंदा आहिनि कि अल्लाह मूं हिन खे खाइण खां पीअण खां रोकियो, दुनियाई ख़्वाहिशातनि खां मूं हिन खे रोकियो, या अल्लाह मुंहिंजी शफ़ाअत क़बूल कर। क़ुरान बि अल्लाह खे मिनथू थो करे, या अल्लाह हिन मूंखे राति ॾींहुं पढ़ियो, या अल्लाह मुंहिंजी बि सिफारिश हिन जे लाइ क़बूल फरमा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
रोज़े जहिड़ी का ॿी शइ कान्हे का, यानी रोज़े जो को मिसाल ई कोन्हे को। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हुनि खे रोज़ो अफ़्तार करायो, यानी उन्हनि खे रोज़ो खोलरायो। रोज़ो खोलरायो माण्हुनि खे रोज़ो खोलराइण तव्हांखे तव्हांजे गुनाहनि जे कफ़ारे जो सबबु थींदो, तव्हांखे जहन्नम जी बाह खां बचाइण जो सबबु थींदो। रमज़ान जे रोज़नि में तव्हां माण्हुनि खे अफ़्तारी करायो। अॼु असां ॾिसूं था असांजे मुआशिरे में ग़ैरुल्लाह जे नाले ते ख़ैरात वॾे शौक़ सां थियनि था, देगुनि जूं देगूं लहंदियूं, या त बिदाती तरीक़े सां टिजा ॿारिया ख़त्मा इहे थींदा ऐं ॿुधाईंदा मां बाबे जो ख़त्मो कयो। पोइ छा कयूं, जे ख़त्मो कई त छा थी पियो? फ़ाइदो त हुअं ई कोन पई, न तोखे न बाबे खे। ऐं उमेदु आहे त क़यामत जे ॾींहुं बाबो गेलींदी बि सही त मुंहिंजा लाखो रुपया ज़ियान बि कई, मूंखे फ़ाइदो त टके जो कोन पियो, मां हुते साॻो सूरनि में हुउसि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ज़रूरी आहे त अमल जेको कयो उहो सुन्नत मुताबिक़ कयो। अमलनि जी क़बूलियत जे लाइ ज़रूरी आहे तव्हांजो हर अमल सुन्नत मुताबिक़ हुजे। असां ॾिसूं था असांजे मुआशिरे में के चंद अल्लाह वारा हूंदा आहिनि, चंद अल्लाह वारा हूंदा आहिनि जेके रोज़ायतनि खे बि रोज़ो शौक़ सां छोड़ाईंदा। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रोज़ेदारनि खे रोज़ो छोड़ाईंदा। सहाबनि पुछा कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां त ग़रीब आहियूं, मिस्कीन आहियूं, असांखे त पंहिंजे लाइ कोन्हे को, असां रोज़ो कीअं छोड़ायूं? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रोज़ो छोड़ायो, चाहे खजूर जी गड़ी सां, चाहे पाणी सां। पाणी त हर कंहिं वटि आहे, कंहिं रोज़ायत खे पाणी जो दॿो तव्हां खणी ईंदो इन ई नियत सां, अजुर जी नियत सां, त अल्लाह अजुर ॾींदो। अल्लाह तव्हांजे नियतनि खे ॾिसे थो, अल्लाह उन तव्हांजे माल जी अक्सरियत खे कोन थो ॾिसे त हिन केतिरो कयो, थोरो ई कयो, पर अल्लाह जी रज़ा जे लाइ कयो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अफ़्तारी करणु ऐं अफ़्तारी कराइण, सहरी करणु ऐं सहरी कराइण। अफ़्तारी सवेरे करणु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ उम्मत तेसी तूणी हिदायत ते रहंदी जॾहिं अफ़्तारी जल्दी कंदी, यानी जीअं सिज लथो अफ़्तारी करे छॾियो। पर असां वटि अक्सर लेट कंदा आहिनि, अञा मथां सिज न लथो आहे, अञा न लथो आहे। ख़ुदा जा बाना लथो आहे, जान छुटी, तूं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कर, ठीकु थोरी ऊंधा थिए, जीअं असांजे मुल्क में शिया हज़रात था कनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अफ़्तारी जल्दी कजे ऐं सहरी बि कजे। अक्सर दोस्त जेके आहिनि राति जो मानी छिके खाईंदा आहिनि, पोइ चवंदा हाणे सहरी ते उथंदासीं कोन, लाॻी थो फजर जी निमाज़ ते उथंदासीं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, सहरी कंदा कयो, छो त इन में बरकत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन जे लाइ बरकत आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रमज़ान जो महीनो अचे थो, उन जे लाइ असां सभिनीनि खे घुरिजे त तयारी कयूं, ऐं जेके नेक अमाल आहिनि उन्हनि जे बारे में असां पुछा कयूं, ऐं जेके अल्लाह ताला जे तरफ़ां गुनाहनि जे कफ़ारे जा जेके पैकेज आहिनि, जेको अल्लाह ताला असांजे गुज़िरियल गुनाहनि खे माफ़ थो करे, इन्हनि जे लाइ मालूमात कयो। ऐं ॾाढा सवला सस्ता कम अथव जेके यानी तव्हां सोचे बि नथा सघो, थोरे कम करण सां वॾो अजुर थी वेंदो आहे। जीअं मिसाल, हिकिड़ी जाइ ते मां वेठो हुउसि, मस्जिद में वेठा हुआसीं, त उते मोटर खे बटण हणणो हो, त उते दोस्त माना हू हुनखे अलाई मोटर चालू कजांइ, हू चए तूं चालू कजांइ। अल्हम्दुलिल्लाह मां चयो मूंखे ॾियो, मां थो चालू कयांसि, छा आहेसि। मां उथी हुनखे बटण आयो, उनखे पोइ मां चयो, मां चयो ॻाल्हि ॿुध, मां छा कयो, सिर्फ़ु हीअ कयोमांसि, वधीक कमु कयां, वज़न खयों, कुझु न, सिर्फ़ु बटण हयमि। हाणे टांकी भरजंदी ऐं टांकी तक़रीबन 2 ॾींहं 3 ॾींहं हलंदी। त हाणे 2 ॾींहंनि में केतिरा माण्हू निमाज़ी ईंदा, केतिरा माण्हू निमाज़ पढ़ंदा, वज़ू कंदा, क़ुरान जी तिलावत कंदा, गुस्ल कंदा, उन्हनि जे सभिनीनि जे अजुर में मां शामिल आहियां। जो साईं सवेर न पियो ॿुधाए, अॻ में कोशिशि कयो, कमु थोरो अजुर ॾाढो। ईअं ई हिकिड़े चकर मस्जिद जो मोटर ख़राबु थी पियो, वेठा हुआसीं, दोस्त चवनि पिया अरे मोटर जो कमु पाण कयां, मूंखे टाइम कोन्हे। हू चए मूंखे टाइम कोन्हे। मां चयो यार मूंखे ॿुधाए, न साईं तव्हां न। मां चयो तव्हां मूंखे ॿुधायो, मां वञा। सिर्फ़ु छा हो, उहो मैकेनिक जेको हुयो उनखे खणी अचिणो। बसि वियासीं, हिकिड़ो ॿियो साथी मूंसां गॾियो,
उते दुकान ते छॾी उतां खणी आयासीं अची मां चयो हाणे सीन तव्हां पाण फिट कंदोसि दोस्तनि खे चयो हाणे मूंखे घणा टाइम लॻो 5 मिंट बि कोन लॻो हाणे मोटर हिकिड़ो फिट थी वियो हाणे हू त टांकी जो कमु हो टांकी ख़ाली थींदी एसी तूणी मुंहिंजो अजरो पर हाणे ही मोटर जो कमु आहे जेसी तूणी इहो मोटर पाणी ॾींदो तेसी तूणी मुंहिंजो अजुर चालू थी वियो केॾा न यानी सवला कमु ऐं अजुर ॾाढो सिर्फ़ु माण्हू नेकियुनि में शौक़ु करे यानी नेकी करण जो शौक़ु करे त नेकियूं ॻोल्हियां किथे नेकी हुजे असां सोचींदा आहियूं त किथे रियाल हुजे कमु हुजे अगरि हिते हींअर कंहिंखे रुॻी चओ कमु मिले थो यार हिते सभु चवंदासीं कहिड़ो कमु आहे किथे आहे असां वांदा वेठा कमु इहो आहे त हलो निमाज़ पढ़ो साईं पोइ तव्हां हलो असां छो इहा हालत आहे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नेकियुनि में शौक़ु वल्लाही ही पैसो ही दौलत ही शोहरत ही यारियूं ही दोस्तियूं ही सभु जो सभु हिते हूंदो असांखे आख़िरत जे लाइ सोचणो आहे ऐं महिनत करणी आहे शिरक बिदअत ऐं तक़लीद जे ख़िलाफ़ कुफ़र शिरक बिदअत तक़लीद इन 4 शयुनि जे ख़ात्मे जे लाइ असांखे कोशिशि करणी आहे पोइ जेतिरो असां खां थी सघे राति ॾींहुं असां महिनत कयूं पोइ फेसबुक जे ज़रिए व्हाट्सएप जे ज़रिए अहिड़नि दर्सनि जे ज़रिए यानी जंहिं तरीक़े सां असां खां पुॼी सघे इहा कोशिशि कयूं ऐं ॿियो दोस्तनि खे असां ॿुधायूं था हींअर रमज़ान जो महीनो अचे थो त दोस्त कोशिशि कनि पंहिंजनि मसाजिदनि में अफ़तारी जे लाइ छो त पाकिस्तान जी हालतनि जी तव्हांखे ख़बर आहे अल्हम्दुलिल्लाह हिते ज़बरदस्त अफ़तारी थिए थी पर अगरि चंद दोस्त गॾिजी ऐं पाकिस्तान में जेके रोज़ायत आहिनि रोज़ेदार आहिनि उन्हनि जी अफ़तारी जे लाइ कोशिशि कनि ऐं मस्जिदनि खे आबाद करण जी कोशिशि कनि उते कोई इमाम रखण जी कोशिशि कनि उते तरावीहनि जे लाइ कोशिशि कनि उते अहिड़ो आलिम रखनि जो कम से कम इन महीने में माण्हुनि खे क़ुर हदीस ॿुधाए उन्हनि माण्हुनि खे तरग़ीब ॾिए दीन जी कम से कम हिन महीने में रुॻी थी वञे इंशा अल्लाह ताला इन सिलसिले खे पोइ जारी रखंदो इहा कोशिशि असांजी हुजे राति ॾींहुं इहा कोशिशि हुजे त रमज़ान जो महीनो अचे थो त हिन जे लाइ असां छा प्लानिंग कयूं दुनियावी हिसाबनि जे लाइ त असां दोस्त पाण में सलाह मशवरा कंदा आहियूं त इंशा अल्लाह वरी अञा हिकिड़ो प्रोग्राम थींदो 15 ॾींहं ते रमज़ान खां अॻु में पोइ रमज़ान जे महीने में दर्स न थींदा आहिनि त इंशा अल्लाह असांजी इहा ई कोशिशि आहे त ईंदड़ दर्स ते वरी जेके ही त असां तव्हांखे रमज़ान ऐं रोज़े जा मुख़्तसिर फ़ज़ाइल ॿुधाया आहिनि त जीअं दोस्तनि खे शौक़ु थिए अॻु में तयारी कनि बाक़ी इंशा अल्लाह कोशिशि कंदासीं त ईंदड़ प्रोग्राम ते जेके रमज़ान जे महीने में थोरा घणा मसला मसाइल आहिनि या जेके तरीक़ेकार आहे उन में इंशा अल्लाह वधीक वज़ाहत कंदासीं छो त काफ़ी दोस्तनि खे ख़बर न हूंदी आहे रमज़ान जे महीने में त जीअं हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधायो त साईं मां हिकिड़े साथी खे ॾिठो त उहो बरेलवी हज़रात हो वीचारे खे इल्मु कोन्हे या मौलवी ने उनखे न ॿुधायो उन्हनि सां महिनत उहा कान्हे का रोज़े जी हालत में दुकान ते किरियो पियो ज़रे घटि बेहोश हो त चई मां वञी मिलियोसां मां छा थी चई रोज़ो आहे पर साज़ हो मां चयो पोइ वेंज न चई रोज़ो आहे चई पोइ वेंचण खे छा आहे रोज़े में चई न भई कोन्हे को चई भला मां साईं खां पुछा कयां हाणे हुनखे ख़बर ई पर हुनखे ख़बर ई जेसीं तोड़ी कंहिं मौलवीअ जी ॻाल्हि न अचे हीउ मरी वेंदो वेंजंदो कोन त हुनखे जो फ़ोन कई मूंखे फ़ोन कई मां चयो भई हिन में त को पाबंदी कान्हे का वेंझी सघे थो अल्हम्दुलिल्लाह हू वेह थो त अधु साह पिस तो असां वारे दोस्त चयोसि चई ॾिठई अहले हदीस थियण में केॾा फ़ाइदा अथई अहले हदीस थी त फ़ाइदो ई फ़ाइदो अथई क़ुर हदीस में आसानियूं आहिनि तव्हां वारा मौलवी तव्हांखे न त गज़ल ॿुधायो फारिग कयो वेठा तव्हां ही करे न करे मरंदो हिननि जे पोयां सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इनशा अल्लाह वरी गुज़िरियल प्रोग्राम ते इहा कोशिशि कंदासीं जेके दोस्तनि जा थोरा घणा रोज़े जे बारे में मसला मसाइल आहिनि या पाकी जा मसला आहिनि इनशा अल्लाह उहे दोस्तनि खे ॿुधाईंदासीं पर तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन सेंटर खे टाइम ॾियो ऐं कोशिशि कयो प्रोग्रामनि ते अचण जो ई वधि में वधि 1 कलाक आहे हींअर बि तक़रीबन असां 2:30 बजे प्रोग्राम शुरू कयो आहे त अञा साढा 3 बि कोन थिया आहिनि त हीउ मुख़्तसिर प्रोग्राम आहे 15 ॾींहं ते अल्लाह ताला खे हिन दीन खे अगरि तव्हां 1 कलाक ॾींदो त इन जो क़दुरु तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े पवंदो जे न त वक़्तु त हूअं ई गुज़री वेंदो हिते बि उहो कलाक गुज़री ईंदो खेल तमाशनि में बि तव्हांजो उहो कलाक गुज़री ईंदो पर तव्हांजो टाइम पास उहो आहे जेको अल्लाह जे राह में लॻे अक्सर दोस्त ताश खेॾंदा आहिनि छा थो करीसीं टाइम पास थो कयो इहो टाइम पास किथे आहे ज़ाया तुंहिंजो थी वियो
न दुनिया में मिलंदई न आख़िरत में मिलंदई। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, टाइम खे पंजनि खे पास कयो। जेके अलाह जी राह में टाइम नथो लॻे उहो फेल आहे, उहो ज़ाया आहे। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि मुसलमाननि खे शल या तौफ़ीक़ ॾे जो असां पंहिंजनि ज़िंदगियुनि खे क़ुरान ऐं सुन्नत ते गुज़ारियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला जेसी तुणी ज़िंदगी ॾे, ईमान ते ज़िंदगी ॾे। अल्लाह ताला खां दुआ आहे जॾहिं मौत ॾे त ईमान ते मौत ॾे। अल्लाह ताला खां दुआ आहे त मुजाहिदनि वारी ज़िंदगी अता फ़रमाए, शहादत वारी मौत अता फ़रमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि मुसलमाननि खे कुफ़ुर, शिरक, बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झणु, उन ते अमल करणु ऐं उनखे पूरी दुनिया जे इंसाननि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन।